नाज़रीन, अहम ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर ख़ास में पुरस्रार नमूने फ़ौत थी वियल नारी नेहा केस में अहम अख़बराई थी आहे। गिरफ़्तार कयल नारी जी माउ आशी मुड़स सां गॾिजी धी खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। पुलिस नेहा जे वालिद खे बि गिरफ़्तार करे वरितो। पुलिस नारी जी क़बर कुशाई लाइ अदालत में दरख़्वास्त जमा कराए छॾी। पुलिस मूजिबि नारी जी माउ आशी एतराफ़ कयो आहे त नारी खे संदसि पीउ ग़ैरत जे नाले ते क़त्ल कयो। वालिद पहिरियां नेहा खे तशद्दुद जो निशानो बणायो। नेहा मज़ाहमत कई त संदसि मुंहं ते विहाणो रखी घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। बाद में लाश टंगे आपघात जो रंग ॾिनो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास में पुरस्रार नमूने फ़ौत थी वियल नारी नेहा केस में अहम अख़बराई थी आहे। गिरफ़्तार कयल नारी जी माउ आशी मुड़स सां गॾिजी धी खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। पुलिस नेहा जे वालिद खे बि गिरफ़्तार करे वरितो। पुलिस नारी जी क़बर कुशाई लाइ अदालत में दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। पुलिस मूजिबि नारी जी माउ आशी एतराफ़ कयो आहे त नारी खे संदसि पीउ ग़ैरत जे नाले ते क़त्ल कयो। वालिद पहिरियां नेहा खे तशद्दुद जो निशानो बणायो। नेहा मज़ाहमत कई त संदसि मुंहं ते विहाणो रखी घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। बाद में लाश टंगी आपघात जो रंग ॾिनो वियो।